You are watching 3 p.m. Bulletin. पाकिस्तान भारतीय परॾेही वज़ारत जो बयान रद्द करे छॾियो। परॾेही तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जाइज़ ऐं मुल्की दिफ़ा लाइ ज़रूरी हुई। भारत जी पंहिंजी तारीख़ पाड़ेसरी मुल्कनि जे मामलनि में मुदाख़लत ऐं आज़ादी खे नुक़सान पहुचाईंदड़नि सां भरियलु आहे। भारत गॾियल क़ौमुनि जे ठहिराइनि खे पामाल कंदे गैरक़ानूनी तौरु वालारियल जम्मू ऐं कश्मीर में कश्मीरियुनि जे आवाज़ खे दॿाए रहियो आहे। भारत अफ़गान सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करण लाइ दहशतगर्दनि जी माली मदद ऐं सरपरस्ती करे रहियो आहे। भारत इलाइक़े जो अमुन ख़राब करण में किरदारु अदा करे रहियो आहे। भारत जी पाकिस्तान ते कूड़नि इल्ज़ामनि ऐं चिड़ ॾियारींदड़ ॻाल्हियुनि ते को ध्यानु न ॾिए। पाकिस्तान आलमी क़ानून मूजिबि पंहिंजनि शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण लाइ समूरा ज़रूरी मुनासिब क़दम खणंदो रहंदो। सिक्योरिटी फोर्सिस अफ़गान तालिबान रिजीम जा 4 ड्रोन तबाह करे छॾिया। ISPR मूजिबि अफ़गान तालिबान रिजीम पंहिंजी कंट्रोल हेठि इलाइक़नि खां सरगर्म दहशतगर्द तंज़ीमुनि जी सरपरस्ती में ड्रोन पाकिस्तान उमाणिया। पाकिस्तान जो फ़िज़ाई दिफ़ाई नेटवर्क मुतहरिक आहे। असराइती जवाबी कार्रवाई करे ड्रोन्स तबाह कया विया। अफ़गान तालिबान रिजीम दहशतगर्दनि जी सरपरस्ती ख़तमु करे पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज मुकमल तौरु तयारु ऐं मुल्क जो दिफ़ा करण लाइ पुरज़म आहे। सरहद पार खां कंहिं बि क़िस्म जी अगराई जो फ़ैसिलाइतो जवाबु ॾिनो वेंदो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी कश्मीर मसइले जे हल लाइ जदोजहद जारी रखंदी। पीपल्स पार्टी हमेशह अवामी हक़नि जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में बि जदोजहद पूरी ताक़त सां जारी रहंदी। ज़रदारी हाउस इस्लामाबाद में बिलाल भुट्टो जी सदारत हेठि इजलास थियो। फरियाल टालपुर, चौधरी लतीफ़ अकबर, चौधरी मोहम्मद यासीन ऐं ॿिया शरीक आज़ाद कश्मीर जी सियासी सूरताल ते गौर वीचार कयो वियो। बिलाल भुट्टो ज़रदारी कारकुननि खे आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी इलेक्शन जी मुहिम शुरू करण जी हिदायत कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी इलेक्शन में कामयाबी हासिल करे तरक़ी ऐं ख़ुशहाली जो सफ़र जारी रखंदी। पीपल्स पार्टी अवामी भलाई, गुड गवर्नेंस, शफ़ाफ़ियत ऐं तरक़ियाती अमल खे असराइतो बणाईंदी। अवाम में शक पैदा कंदड़ ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सोहेल आफ़रीदी खे हटाइण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। सोहेल आफ़रीदी सां पार्टी जा मेंबर गॾु आहिनि। इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि पर वॾे वज़ीर ख़िलाफ़ ब्लॉक न ठहियो आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। बैरिस्टर गौहर चयो आहे त अली अमीन गंडापुर बानी जी हिदायत ते पाण इस्तीफ़ा ॾिनी हुई। गंडापुर अहिड़ो को कमु न करे रहियो आहे जंहिंसां पार्टी खे नुक़सानु पहुचे। दोहा में अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अॼु थींदियूं। अमरीकी नायब सदर JD वैंस जी दावा। ईरान जो ॻाल्हियुनि में शिरकत करण खां इनकार। क़तरी परॾेही वज़ारत अॼु दोहा में अमरीका ईरान विच में मुलाक़ात जी तरदीद करे छॾी। अमरीकी नायब सदर JD वैंस चयो आहे त अमरीका ॻाल्हियुनि जी कामयाबी जो ख़्वाहिशमंद आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं नाकाम थियूं तॾहिं बि अमरीका मज़बूत पोज़ीशन में रहंदो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाक़िर कालिबाफ चयो आहे त मुफ़ाहमती यादाश्त में तइ थियल शर्तूं पूरियूं थियण ताईं ईरान वधीक ॻाल्हियुनि में शामिल न थींदो। ज़मीर अब्बासी वधीक 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले। येलो लाइन मंसूबे में ₹8.5 अरब रुपयनि जी करप्शन इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर ज़मीर अब्बासी खे एंटी करप्शन कोर्ट में पेश कयो वियो। अदालत जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे DG एंटी करप्शन खे ज़ाती हैसियत में तलब कयो। DG एंटी करप्शन अदालत आॾो पेश। अदालत पुछाणो कयो त वधीक रिमांड छो घुरिजे। समूरनि अदायगियुनि लाइ छा रुॻो PD ज़िम्मेवारु हूंदो आहे? ॿिया किथे आहिनि? DG एंटी करप्शन चयो त रिकॉर्ड घुरायो आहे, शाहिदनि खे ॾिसणो आहे ऐं कॉन्ट्रैक्ट जो जाइज़ो बि वठणो आहे।
ज़मीर अब्बासी अदालत खे ॿुधायो त 9 ॾींहनि में 14 सवाल कया विया, जवाब ॾेई छॾियो आहे। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन 10 नंबर में हथियारबंदनि जो पीपल्स पार्टी जे ऑफिस ते हमिलो। फायरिंग में यूसी 20 जो सदर फैसल अब्बासी मारिजी वियो। 2 कारकुन फहद जमाल ऐं फहद अब्बासी ज़ख़्मी फहद जमाल जो चवणु आहे त उबैद अवैस उसामा सोनी ऐं अज़ीज़ उर्फ़ टेटी हमिलो कयो। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग कंदड़ शख़्स जी सुञाणप अवैस कच्छी तौर थी आहे। जवाबदार ऐं मक़तूल विच में कुझु अरसे खां तकरार हलंदड़ हो। वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। वॾे वज़ीर नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। सावणीअ जूं हवाऊं मुल्क में दाख़िल थी वियूं। अॼु खां सॼे मुल्क में तूफ़ानी बरसातुनि जो अलर्ट जारी। बरसातुनि जो सिलसिलो 6 जुलाई ताईं जारी रहंदो। शहरी ॿोॾि जो बि ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में जुमे ते बरसात जा इम्कान आहिनि। ऐं बबरलो में पिरिया कुमारी उजाला सोलंकी, सबा कलहड़ो, नवीद लाशारी, आसफा मुगल, ख़ुशीमर ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ 6 ॾींहं बि धरणो जारी। ॿारनि जे वारसनि समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि जी शिरकत। अॻवाननि चयो आहे त हुकूमत ऐं लाॻापियल इदारा संजीदा क़दम खणी सबूरनि ॿारनि खे बाज़ियाब कराइनि। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो।